कंबर रिपोर्ट काजी नियाज़ हुसैन। कंबर सॼे मुल्क जियां कश्मीरी भाइरनि सां इज़हारे यकजहती ऐं भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ कंबर में बि रैली कढी कारो ॾींहुं मल्हायो वियो। अॼु कंबर में कश्मीरी भाइरनि सां यकजहती ऐं भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कंबर खां वाया भुट्टो चौक शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब ताईं एडिशनल डिप्टी कमिश्नर टू काज़ी सरदार अहमद जी अॻवानीअ में कारो ॾींहुं मल्हाए रैली कढी वई, जंहिंमें उस्तादनि, स्कूली शागिर्दनि, स्काउट्स, मुख़्तलिफ़ इदारनि जे आफ़ीसरनि, मुलाज़िमनि, सियासी, समाजी, वापारियुनि, सिविल सोसाइटी जे माण्हुनि वॾी तादाद में शिरकत कई। जुलूस में शामिल शागिर्दनि ऐं ॿियनि माण्हुनि पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद, कश्मीर ज़िंदाबाद, कश्मीर बनेगा पाकिस्तान जा उॿारींदड़ नारा हंया। एहतजाज में शामिल माण्हुनि खे बांह ते कारियूं पटियूं ऐं हथनि में कारा झंडा हुआ। प्रेस क्लब पहुचण ते एडिशनल डिप्टी कमिश्नर टू काज़ी सरदार अहमद ख़िताब कंदे चयो त अॼु सॼे मुल्क जियां ज़िले कंबर शहदादकोट जी अवाम बि कश्मीरियुनि हथां भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ कारो ॾींहुं मल्हाए भरपूर एहतजाज रिकॉर्ड करायो। उन वधीक चयो त असां अक़वाम मुतहिदा खां मुतालबो था करियूं त कश्मीरियुनि मथां थींदड़ ज़ुल्म खे ख़तमु कराए कश्मीरियुनि खे ख़ुदमुख्तियारी ॾिनी वञे। कश्मीर पाकिस्तान जो अणथुट हिसो आहे ऐं रहंदो। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ कंबर।